रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण उमेर रबाब चांडी जे टिन घर भातियुनि जे क़तल केस जी ॿुधणी अॼु दादू जे मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट में थी रही आहे। इल्ज़ाम हेठि आयल पीपीएमपी सरदार खान चांडियो ऐं ॿिया जवाबदार अदालत में पेश थिया आहिनि। केस जो फरियादी परवेज़ चांडियो उमेर रबाब चांडियो वारा बि अदालत में पहुची विया। ॿिन्हिनि धुरियुनि जा वकील केस बाबति पंहिंजा दलील ॾींदा। दादू में उमेर रबाब चांडियो जे टिन घर भातियुनि जे क़तल केस जी ॿुधणी थी गुज़रे। अदालत केस जी ॿुधणी ईंदड़ 12 ऐं 13 डिसंबर ताईं मुलतवी करे छॾी। 12 डिसंबर ते जवाबदार धुर जा वकील आर्ग्यूमेंट मुकमल कंदा। केस फाइनल आर्ग्यूमेंट्स ते ॿिन्हिनि धुरियुनि जे वकीलनि दलील पेश कया। जवाबदार धुर जा वकील तक़रीबन पंहिंजा दलील पूरा करे चुका आहिनि। उमेर रबाब चांडियो ईंदड़ तारीख़ ते असांजो वकील आर्ग्यूमेंट्स ॾींदो। उमेर रबाब चांडियो नज़र इहो पियो अचे त हिन महीने जे अंदरि ई फ़ैसिले जी फ़तवा अची वेंदी। उमेर रबाब चांडियो अल्लाह जी ज़ात करीम आहे, बेगुनाह खून रायगा न थींदा। उमेर रबाब चांडियो तमाम तारीफ़ूं रब्बुल आलमीन जे लाइ, दुरूद सलाम अंबिया व मासूमीन जे लाइ, मुंहिंजी जिदोजहद धरती जे मज़लूमीन जे लाइ। अॼु मुंहिंजे वालिद साहब ॾाॾे ऐं चाचे जो जेको क़त्ल केस हुयो, समूरी सिंध वाक़िफ़ आहे त मुंहिंजे बाबा सरदारी निज़ाम जे ख़िलाफ़ु अल में बग़ावत बुलंद कयो, जंहिंजे नतीजे में असांजे घर में 3 जेको आहे सो असांजा घर जा सरबराह वॾा क़त्ल कया विया। हीअ क़ुर्बानी यकीनन मुंहिंजे बाबा जेका ॾिनी, असांखे ख़बर आहे त इहा क़ुर्बानी जेका आहे असांजे ईंदड़ नसलनि जे लाइ आहे। उहो ई किरंदड़ अलम खणी करे मां बीठमि ऐं अॼु सरदारी निज़ाम जे ख़िलाफ़ु यकीनन अगरि कोर्ट खां ॿाहिरि ॻाल्हि कई वञे त असां फ़ातिह बणिजी चुका आहियूं ऐं हर सिंध जो जेको अवाम आहे, जेकी सिंध जा मज़लूम तबिको आहे, उन्हनि जे दिलनि मां वॾेरनि ज़ालमनि सरदारनि जो ख़ौफ़ निकिरी चुको आहे। हाणे ॻाल्हि कजे जेकॾहिं कोर्ट जी, त कोर्ट में असांजो केस फाइनल आर्ग्यूमेंट्स ते आहे। जवाबदार धुर जा जेके वकील साहिबान आहिनि, तक़रीबन उहे आर्ग्यूमेंट्स कंप्लीट करे चुका आहिनि। नेक्स्ट जेका तारीख़ मिली आहे 13 तारीख़, उन ते असांजो वकील साहिबु उन्हनि खे जवाबु ॾींदो जेके फाइनल आर्ग्यूमेंट्स थींदा। उन खां पोइ उमेद इहा ई आहे, नज़र इहो पियो अचे त हिन महीने जे अंदरि ई फाइनल फ़ैसिलो अचिणो आहे। सो अलाह जी ज़ात करीम आहे, अलाह अल हक़ आहे ऐं यकीनन बेगुनाह खून रायगान न थींदा आहिनि। उमेद रखूं था त जज साहब हक़ कंदा। जे मुनसिफ़ जी कुर्सी ते वेठल आहिनि, यकीनन इंसाफ़ जेको आहे उहा अलाह जी हिकिड़ी वस्फ़ आहे। त पुरुमीद आहियूं त उन ज़ात खे नज़र में रखी करे जज साहब इंसाफ़ ई कंदो ऐं बेगुनाह जेके खून थिया आहिनि उन्हनि क़ातिलनि खे इबरत जो निशानो बणाईंदो, त जीअं को बि वॾेरो, को बि सरदार, को बि जागीरदार आईंदा को बि क़त्ल करण खां पहिरियां 100 दफ़ा सोचे। सो इंशाअल्लाह पुरुमीद आहियूं।